मुख़्तलिफ़ मामलनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते जलसा जुलूस कचहरियूं तहरीकूं इलेक्शनूं इहे सभु हलनि थियूं पर उन्हनि सभिनि जो मिज़ाज मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं ज़रूरु मसइलनि जी निशादी हूंदी आहे ऐं उहा पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां सियासत में तारुख ॾिसंदा हूंदव जेके इलेक्शन में थींदियूं आहिनि त उन वक़्तु कहिड़ा मिज़ाज हूंदा आहिनि कहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि पाणीअ जी तहरीक हली दोस्तनि ज़िक्र कयो ऐं पाणीअ खां पाणी त मुसलसल आहे असांजी ज़िंदगी आहे इनखे खणंदा हलंदासीं पर मजमूई तौर ते मुल्की मामला सिंध जा मामला या मक़ामी मामला इहे सभु असांजे तव्हांजे ज़िंदगीअ ते असरअंदाज़ थियनि था छो त 14 अगस्त 1947 खां पोइ हिन मुल्क जो हिसो आहियूं मूं सवेल नवाब शफ़ी अहमद खां पुछियो मुंहिंजो बाबे नाले ते ॻोठा को नओं ॻोठ आहे न असां वटि पाकिस्तान खां पहिरीं जा खाता आहिनि माना गवर्नमेंट ऑफ इंडिया हुई जॾहिं उन वक़्त जा खाता आहिनि हिते जा बि 30 में हुननि जा त जॾहिं उन वक़्त ते जॾहिं गॾियल हिंदुस्तान में या गवर्नमेंट ऑफ इंडिया उहा ब्रिटिश एम्पायर जो हिसो हुई यानी शहनशाहियत जेका हुई अंग्रेज़ जी उनजो 100 साल खनि 104 साल उन जो दौरु आहे 1843 में हिते हुकुमरानी आई 1947 में टपड़ बजी वापसि विया हिन में उन करे मुल्की मामला सभु पाण में ॻंढियल थियनि था मुल्क ठहंदा इन लाइ मुल्क ठाहिण जो रवाजु जेको मौजूदा तरीक़ो आहे हूअं त शहनशाहियतूं बादशाहतूं मुल्क तारीख़ी वतन थींदा रहिया आहिनि पर मौजूदा जेका शिकिल आहे उन में तारीख़ जे 100 सालनि खां हज़ारनि सालनि खां वठी पोइ ही आयो त मुल्क पोइ उन जूं हदूं पोइ सॼी दुनिया खे मुख़्तलिफ़ में विरहाए कयूं न त बादशाहतूं हुयूं शहनशाहियतूं हुयूं नवाबियूं हुयूं ऐं कंहिं न कंहिं शिकिल में हिकिड़ो इंतिज़ाम हो हलाइण जो सरदारी सिस्टम हो हलाइण जो ऐं अॼु हिन ते पहुता आहियूं उन करे नतीजो इहो हूंदो आहे त गॾियल तहफ़ुज़ इंसाफ़ जी फ़राहमी ऐं बुनियादी जेके हक़ आहिनि या बुनियादी ज़रूरतूं आहिनि उन्हनि जी निशानदेही कई वई त बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि माण्हूअ जा उहे रियासत उनखे बुनियादी ज़रूरतूं मुहैया करे दर ते उन करे गॾियल तहफ़ुज़ लाइ फ़ौज मुल्कनि जे बॉर्डर्स ते अंदरि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ पुलिस ऐं ॿियूं जेके असांजे रोज़मर्रा जे केरु कंहिंजो हक़ु न खाए किथे इंसाफ़ ते किथे चोरी थिए थी या को बि त उन लाइ हिकिड़ा इदारा ठहिया पाणी जी फ़राहमी ज़मीनुनि जा खाता ॿिया ही पब्लिक इनखे चइबो आहे अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ आहे पर पाण सिंधीअ में चइबो अंग्रेज़ी में चइबो पब्लिक सर्वेंट उहे रखिया विया त अवाम जा ख़ादिम उन तर्जुमो उनखे चई या नौकर उनखे करे रखियो वियो पोइ कंहिंखे SHO करे रखियो वियो कंहिंखे मुख़्तियारकार करे रखियो वियो कंहिंखे हिकिड़ो सिलसिलो करे ऐं त जीअं माण्हुनि खे
इन्हनि बुनियादी ज़रूरतुनि लाइ हेॾां होॾां न हलणो पवे ऐं दर ते मिले ऐं उन्हनि सभिनी पब्लिक सर्विसिस में साफ़ पाणी मिले। हिते जेकॾहिं ज़राअत आहे त ज़राअत जो पाणी मिले। हाणे बिजली बि उनजो हिसो थी वई आहे त उहा दर ते मिले। नंढे में नंढो सियासी यूनिट ठाहियो वियो। सवेल ॿुधायूं त यूनियन काउंसिल हिते यूनियन काउंसिल त नंढे में नंढो सियासी यूनिट यूनियन काउंसिल आहे। त नंढियूं नंढियूं माण्हुनि जूं जेके आहिनि उन लाइ तहलके ज़िले ऐं होॾां न वञनि। मूंखे यादि आहे ही जेको तव्हां 3 साल अॻे या कॾहिं जेको ही वाक़ियो थियो नवाब अली मोहम्मद ते जेको ॿनिनि जा ऐं मामला आया त इन्हनि जे काग़ज़ात में ॾिठुमि त के वॾा हुआ नवाब साहब उन्हनि काग़ज़ लाहौर में ठाहिण विया छो त 1 यूनिट लॻी वई हुई। माना उन्हनि जे काग़ज़नि जो रिकॉर्ड छो त 1 यूनिट ख़तमु करे छॾियूं। सिंध खे ख़तमु करे छॾियूं 1954 में असांजे मेंबरनि गॾिजी सिंध जे भाड़ेनि मेंबरनि ऐं मर्कज़ लाहौर करे छॾियो। त माना ज़मीनुनि जे रिकॉर्ड्स उते ई ट्रांसफर पे थिया। वरी पोइ सूबा बहाल थिया त वरी कराची में ते बहाल थिया पोइ ईअं हैदराबाद ते बहाल थिया। पोइ यानी माण्हुनि खे दर ते उहा सहूलियत मिले ऐं माण्हू पंहिंजो वञी रोज़गार लाइ महिनत करे पंहिंजो जाइज़ तरीक़े सां अॻिते वधनि। ॿ पब्लिक सर्वेंट्स जेके आहिनि उन्हनि जी हुई माण्हुनि खे पघार सरकार ॾींदी ऐं माण्हुनि खे मुफ़्त उहे सहूलियतूं ॾींदी। ईअं आहे छा? दौर न इहो लिखियल ईअं आहे हक़ असांजो आहे। हा बसि ॻाल्हि खे बसि हाणे ॾेई रहा ॻाल्हि खे तो टोड़े छॾियो। जेको लिखियल आहे सो मैदान ते कोन्हे। मुल्क जे कानूननि में मुल्क जो आइन मूं तव्हांखे उहो ई पियो सम्झाइणु चाहियो। तव्हां जेको इहो ॻाल्हि कई मुल्क जो आइन ऐं मुल्क जो कानून उन असांखे ॿुधायो त ही पाकिस्तान आहे। न त असीं था चऊं त न बर्तानिया वारो आहे। हा कंहिं चयो या उन खां था चऊं त न उन खां अॻु मीरनि वारो दौरु आहे। असीं चऊं असीं हिननि ॿिचनि खे मञूं ई कोन था। न हिकिड़ा कानून ऐदनामा थिया। हीउ जेको पाण जेको हलूं पिया इहे हिकिड़े आइन तहत हिकिड़े मुल्क में गॾु आहियूं। मुख़्तलिफ़ सूबा आहिनि हीअ मुख़्तलिफ़ तारीख़ी वतन हुआ जिन गॾिजी फ़ैसिलो कयो असीं गॾु रहंदासीं। इनखे सादे ज़बान में इहो चऊं था। ऐं इहो आइन में हिकिड़ा अहदनामा थिया ऐं उन में ही मुख़्तलिफ़ मुल्क हुआ। सिंध जॾहिं फतेह थी हुई मीरनि जी हुकुमरानी आयो 1843 में। पंजाब सिखनि जी बादशाहत हुई। उते 1847 में हुकुमरानी आई। खैबर पख्तूनख्वा ऐं हुन जो वजूदु कोन हो एसि ताईं पेशावर ताईं हुनजी हुकुमरानी। पर जेके मथियां इलाइक़ा जेके आया उहे मुख़्तलिफ़ एग्रीमेंट्स में आया। हिकिड़े दफ़ा थिया ॿिया थिया पर इहे वरी पहिरीं 39 थियो पर पोइ आख़िर में बलूचिस्तान ऐं ही 76 1976 92 मतिलबु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे बर्तानिया वारनि हिते क़ाबिज़ थिया ऐं पोइ वरी हिते जी हुकुमरानी हलाई। त ॻाल्हि हिन ते कईसूं त मुल्क हलंदा आहिनि अहदनामनि ते। उनजो इंतिज़ाम हलिबो आहे कानून ते। असां कंहिं नंढड़े मामले लाइ वञूं था असां ज़हन ठाहे छॾियो ही कमु हिन जा हेतिरा पैसा खातो मटाइणो आहे बाबे जो खातो मटाइणो आहे चाहे मोहम्मद अलीअ जो खातो हिननि जे नाले ते अचिणो आहे उन जा हेतिरा पैसा वरी हिन जे नाले तां वरी पंहिंजे हेठियुनि ते अचिणो आहे त बिजलीअ जो करिणो आहे त वरी ॿियो लिखियलु त ई कोन्हे।
पब्लिक सर्वेंट आहिनि जिन खे सर्विस ॾियणी आहे तव्हांखे दर ते या ॾियणी आहे तव्हांजो मूंखे ख़बर कोन्हे पर जेको चांहि या असांजी ख़िदमत करे थो या माण्हू करे थो उहो तव्हांजो चवणु न मञे छा कंदो रखंदोसि तूं चई साईं जंहिं जा चांहि पीआर चए त 1000 रुपया ॾे त पोइ जूतो कढंदी यार बदमज़े अख़लाक हूंदे त ज़बान न चवंदे दादा हाणे भलो पंहिंजे घर सुठो हुई त हीअ छा आहे छा था वठूं हितां निकिरूं था ज़ुल्म थी वञे फुरिजी वियो लुटिजी वियो ज़ख़्मी थी पियो क़त्ल थी वियो पैसा ॾे त ॿाहिरि ते एॾो सॻो आहे छा सॻो कीअं थियो कंहिं कयो पोइ तव्हां चवंदो कीअं कटरायूं चयो कुझु ॾिबो ॿियो वरी साईं खां चवराईंदासीं फलाणे खां या फलाणे रेस खां चवराईंदासीं फ़ोन बि करायूंसि था पोइ हिते सॻो इन करे आहे जो इन ते जेका दरख़्वास्त तव्हां कंदव उनजी ॿुधणी न थींदी अदालत न आहे इन जी दरख़्वास्त कमिश्नर खे करियो DCA खे करियो उते इंसाफ़ न आहे अदालत न आहे इंसाफ़ न आहे उबतो सिस्टम हले थो ऐं उन इंसाफ़ खे रोकियो केरु वेठो आहे की बाबा SHO रखायल आहे फलाणे MNA जो या MP जो या वज़ीर जो इन खे केरु चोरे नथो सघे हुनखे जॾहिं ख़बर आहे त मूंखे रखायो न शफ़ी मोहम्मद आहे वरी अमीर अली छा कंदो हू नथो पढ़े त मुंहिंजा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि मूंखे रखियो छाजे लाइ वियो आहे पर हू इन जी सॼी इनराफ़ी थो करे ओ इरिगेशन जो मुलाज़िम हुजे ओ रेवेन्यू जो मुलाज़िम हुजे सॼो निज़ाम धरम भरम आहे ऐं उहे माण्हू रखियो वेठा आहिनि उहे बाअसर माण्हू जेके असांजा वरी मथे नुमाइंदा था थियनि उहे इन इंतिज़ामिया खे रखी ऐं लिखत खे चवनि था पासे ते कर हक़नि खे पासे ते कर असांजे दर जी ग़ुलामी ऐं तोखे सर्विस आहे तोखे हरामखोरीअ जी तोखे तहफ़ुज़ तूं जेको कंदे तोखे तहफ़ुज़ पोइ वरी हीअ जेके इलेक्शन निज़ाम में तव्हां ॾिसो था जालसाज़ी या हिकिड़नि खे चोरनि खे चङो मुड़ुसु करे विहारे था छॾीनि इहे छो था कनि छो त कमज़ोर हूंदो आहे माण्हू त पोइ जॾहिं हिनखे नाजाइज़ पावर इन करे था ॾियारीनि त इहो MPA MNA सेनेटर वरी मथे जेके कानून या ॿिया जेके धाड़ा लॻनि था वॾा उते बसि हथ खयों बीठो आहे भात मुंग जो बीठो आहे ऐं पोइ सवेल पे इन ॿुधायो त हिन ईंदड़ नसुलनि जो छा थींदो हिननि जी चङाई भलाई था करियूं पोइ असांजी उहा इज्तिमाही मिल्कियत जेका पंहिंजी इज्तिमाही मिल्कियत आहे जंहिंखे तव्हां चवंदा आहियो सरकारी मिल्कियत आहे या गॾियल मिल्कियत आहे उन ते उन जो मथे कंपनियुनि खे विकिरो करे थो छॾे मथे जेके ताक़तवर आहिनि उन्हनि खे ॾेई थो छॾे पोइ हिते बेईमानी ऐं नाइंसाफ़ी सां पंहिंजी हुकुमरानी मुस्तक़िल हुकुमरानी ऐं ताक़त त कखपन मुंहिंजे चवण सां चुरे ओहिड़ो माहौल पैदा थो करे उन ख़ौफ़ जो माहौल पैदा थो करे उन्हनि लालची माण्हुनि खे गॾु खणी जिन खे कंहिंखे उहिदे जी लालच आहे कंहिंखे पैसे जी लालच आहे उहो को कामोरो आहे को सियासतदान आहे ऐं उहो हिन पाकिस्तान में ख़ुशूसन सिंध में छो त पंहिंजो मौज़ू हींअर सिंध आहे न त पाकिस्तान ते बि सॼे ॻाल्हाए सघूं था उन में इहो निज़ाम राइज आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे हुकुमरानियूं अचनि थियूं असांखे इलेक्शन्स खां थोरो अॻे साल अधु अॻे ख़बर पइजी आहे अॻी हुकूमत कंहिंजी थींदी केरु ॿुधाईंदो आहे 22-24 में तव्हांखे ख़बर ई न इमरान ख़ान कोन ईंदो 18 में तव्हांखे ख़बर ई न इमरान ख़ान 13 में तव्हांखे ख़बर हुई त नवाज़ शरीफ़ ईंदो
अठम ताईं ख़बर हुई त ज़रदारी कहिड़ी ताक़त रखे इलेक्शन खां अॻु तव्हांखे थी ॿुधाए उहे आणण वारा था ॿुधाइनि जिन जा ई सहूलियतकार था थियनि उन करे इन सहूलियतकारी जे करे नतीजो छा थो थिए त असां अदम तहफ़ुज़ इंसाफ़ और निज़ाम न इंसाफ़ रियासत जेकॾहिं माउ आहे ऐं सभिनी सां साॻियो हले त लखे शागिर्द आहिनि उन में कहिड़ी नौकिरी कंहिंखे मिलणु घुरिजे इहो ज़हनशाह खे या शफ़ी मोहम्मद खे हक़ न आहे उनजे अहलियत ते अॻियां वधी उनखे इख़्तियार मिले पर इहो असांखां फुरे वञनि था कंहिंखे हर कंहिंखे पंहिंजे मुख़्तलिफ़ आहार हुनखे इंसाफ़ खे पोइ ते करे पोइ पब्लिक सर्विस कमीशन जो कारोबार पैसनि ते नौकरियूं विकिजनि इख़्तियार काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो सदर जे उहिदे ते विहारियूंसि यूनिफॉर्म वारा अची वेठा लिखी ॾिनई अच्छा कंहिंखे वणे खणो कैनाल हल ज़मीनूं केतिरियूं खपनि हल ज़मीनूं खणो यानी इख़्तियार खां ओरांगे आइन खां मथां क़दम खणी ऐं नाइंसाफ़ीअ खे आम करे छॾे हिन सॼे सिस्टम खे जेको असांखे रियासत जो मोहताज या इदारनि जो मोहताज करण जे बजाए कंहिं न कंहिंजो दर जो मोहताज या बेईमानी करण ते आमादा थो करे उन खां सवाइ मामिलो निबिरे नथो इन जो को हल बि आहे या पाण इहो सोचे छॾियो आहे त अलाह साईं जो निज़ाम इहो आहे जेको नाइंसाफ़ी ऐं बेईमानीअ ते राइज आहे जेकॾहिं न आहे उहो इंसाफ़ ऐं ईमानदारीअ ते आहे त पोइ नाइंसाफ़ी ऐं बेईमानीअ जो निज़ाम ओके यूनियन काउंसिल खां तहलके खां ज़िले खां वठी सूबे खां वठी मुल्क ताईं पाकिस्तान ताईं थिए थो उन खे ठीकु कंदो असां उन्हनि बुराइनि खे क़बूल करे छॾियो आहे असां उन्हनि बुराइनि खे बुरो सम्झणु छॾे ॾिनो आहे असांजो भाउ या केरु मूंखे ख़बर न आहे त केरु नौकिरी पेशा हुजे आऊं इंजीनियर रहियो आहियां उन करे तव्हांखे ॿुधायां थो ही जेके हरामखोरी करे थो कंहिंखे थो पटे कंहिंखे थो फुरे पाण खे थो फुरे तुंहिंजो भाउ थी वञे SHO ऐं फुरे हिनखे तुंहिंजो घोटु थी वञे इंजीनियर करे शाख जा पैसा खाए DC थिए तव्हांजो ऐं असांजे माण्हुनि जी उन में हरामखोरी करे यानी इन सॼे सिस्टम ते असां सिर्फ़ु इहो था चऊं ॾिसो सभु पिया इहे का बि मूं ॻाल्हि अहिड़ी नई कान कई आहे जेका तव्हांखे ख़बर कान्हे मूं तव्हांखे रुॻो यादि थी करायो त ईअं थिए पियो मुल्क जे आइन में बि कोन्हे लिखियलु असांजे फितरी कानून में बि कोन्हे न ई इलाही हुकुमनि में ऐं तर्ज़ में इहो लिखियलु आहे इहो सभु थी रहियो आहे असीं बुराईअ खे किन बुरायूं सम्झूं था किन खे जहिड़ो पंहिंजो हक़ु सम्झी ऐं उहा बेईमानी नाइंसाफ़ी कंदा रहूं था ऐं उन ते असीं ख़्वाहिश करियूं था त ईअं न हुजे पर असीं इन जो हिसो थी विया आहियूं पाण सभु उन जो हिसो थी विया आहियूं पोइ जॾहिं मुसीबतूं थियूं वॾियूं अचनि पोइ चवनि था अड़े केरु आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे उहो उर्दू जो हिकिड़ो शेर आहे सोचते सब ही हैं सोचते सब हैं ज़रूरी है बगावत लेकिन चाहते ये हैं कि इसका आगाज़ कोई और करे हिक ॿिए जे बारे में को ॿियो को अची हिनखे पाणीअ जे इशू खे खणे को अची मादनी वसीलनि खे खणे कोई ज़ुल्म जेके अची खणे काश असांजो को करे विझे ऐं पोइ दुआउनि ते ऐं
ख़्वाहिशुनि ते घर वेठे वेठा सोचूं ऐं निज़ाम बणे पियो बेईमानी जो घर थींदो। पब्लिक सर्वेंट्स पब्लिक जा रॉबर खोरू थी विया आहिनि। अवामी नुमाइंदा असेंबलियुनि में किथे ठप हणाईंदा आहियो, नोटरी पब्लिक खे ठप हणंदा आहिनि, कानूननि ते वेही ठप आधाड़नि पुछनि बि कोन था त कहिड़ो कानून था ठाहियो। सुबुह जो हुनखे MNA उहो ख़बर कान्हे केरु आहे तव्हांजो MNA केरु आहे MP, मुंहिंजी दिलचस्पी कान्हे, पर मजमूई तौर ते सिंध जा जेके MNA MP आहिनि ऐं पाकिस्तान पाण घणो थी वियो आहे, उहे हींअर कानून ठाहिया अथनि त हितां जूं मिल्कियतूं, सामूंडी पट्टी, मादनी वसीला, कचे जूं ज़मीनूं, पके जूं ज़मीनूं, इहे सभु तव्हांखे ॾींदासीं। उन ते कानून ठाहे छॾियो। असेंबलीअ में वञी जेके असांजा 2023 में इलेक्शन्स खां अॻे इहो शहबाज़ ऐं बिलावल ज़रदारी वञी इहो कानून पास करे असांजा MNA बि हथ खणी लिखी ॾेई आया। जेकॾहिं हीअ लिखी ॾेई अचे पोइ वरी छाजो रहंदो, पंहिंजी पंहिंजी लिखी ॾेई अचे पोइ छाजो रहंदो। उन करे इक़्तिदार जे एवज़ वॾा वॾा सौदा था करे छॾीनि। उन में अक्सरियत खे असीं मुंहुं कोन था ॾेई सघूं। आवाज़ ज़रूरु उथारियूं था, क़ौमी लॾो असीं या साईं GM साहिब जी सुठी विधल जेके माण्हू आहिनि उन पंहिंजे वतन जे मामले ते ज़रूरु एहतिजाज या कनि था, पर ज़रूरी त कान्हे उन में सभिनी कामयाबी थिए। पोइ हिकिड़ी कोशिशि थी थिए, पोइ जीअं पाणी जी थी लखे माण्हुनि ॾे वञणु, हज़ारे माण्हुनि ॾे, लखे माण्हुनि ॾे वञणु थियो, उन्हनि जी शिरकत थी। उन में जीअं सवेल ज़िक्र थियो त नवाब शफ़ी मोहम्मद ॿिया दोस्त ॿियनि सभिनी इस्तक़बाल कराया, पर कहिड़े जज़्बे तहत? यार असांजो दरिया विकिणी आया, अड़े दरिया जो सौदो जे मथे रुकिजी आहे त हेठि पोइ शाखूं छा ते वहंदियूं? इन ई पाणीअ मां आहिनि न, पाणी त हिकिड़ो मापियो पियो आहे न। पोइ यानी जिन खे असीं पंहिंजो अमानत ॾेई यूनियन काउंसिल जो वोट, सूबाई असेंबली जो वोट, क़ौमी असेंबली जो वोट, जिन खे अमानत ॾिनासूं त मुल्की लेवल ते जॾहिं फुरमार थिए, का ज़्यादती थिए त तूं असांजो मुआफ़िज़ आहीं। सूबेली लेवल ते का असां सां थिए ॻाल्हि, उते जो कानूननि ठाहिण जो, माण्हुनि जे मफ़ाद जो, तूं ई असांजो मुआफ़िज़। ऐं हिते ज़िलो ऐं पोइ तहलको ऐं पोइ यूनियन काउंसिल ताईं असां ई अमानतूं ॾींदा पिया वञूं। हाणे अमानत तहफ़ुज़ त कोन था कनि, पर पंहिंजे इन शख़्सी इक़्तिदार लाइ मजमूई सौदा था करे छॾीनि, इलाइक़नि जूं ग़ुलामियूं थी वञनि, असांजे ईंदड़ नसलनि जी मिल्कियत खे ॾेई ऐं महिरूमियूं करे था छॾीनि। उन फ़ैसिले जे करे जेकॾहिं के लखा एकड़ नई रेगिस्तान में पनियूं आबाद थियणियूं आहिनि त उन में हीअ जेके असांजूं आबाद ज़मीनूं आहिनि उनजे लखे एकड़ उनजे एवज़ ख़तमु थियणियूं आहिनि। उहे फ़ैसिला करे आया, अञा उहे जारी आहिनि। वरी पंहिंजे वतन ते ॻाल्हायूं, 2012 में सिंध खे इंतिज़ामी विराइण जो कानून सिंध असेंबलीअ मां तव्हांजे MP बि उनजो वोट कयो। जाग्राफी ते विराइण न, पर मतिलबु इख़्तियार सभु हलिया वञनि हेठि। सिंध हुकूमत वज़ीर आला कुझु न हुजे। जीअं 1 यूनिट तव्हांखे ॿुधायमि न त 1954 में लॻो हुओ, तव्हां खाता वञी उॾे ई पिया ॾिसो त कीअं अमलनि उहो इंतिज़ामी विरासत जो कानून विधो, वरी उनजे आणण जी पिया कोशिशि कनि। हींअर बल्दियाती बाख्तियार बल्दियाती निज़ाम, सभु इख़्तियार पुलिस ॿिया सभु उनखे हुजनि, पोइ बाक़ी ॿिया छा कंदा? रोड बोए ठाहींदा, अस्पताल बोए कंदा, उहो कंदा। माना हीउ जेको असांजो तारीख़ी वतन जो वजूदु आहे उहो ख़तमु थिए। बाख्तियार एतिरा थियनि जो वरी हिते जूं हुकूमतूं बेइख़्तियार थियनि, पोइ वरी ऐलान कनि था हाणे उहो ख़तमु, वरी हाणे सॼो मर्कज़ कंट्रोल कंदो, ऐं पोइ मर्कज़ कंट्रोल थो करे त पोइ मुस्तफ़ीज़ धारियां था थियनि। जॾहिं असां वटि ज़मीनूं निकितियूं ग़ुलाम मोहम्मद बैराज, कोटड़ी बैराज जूं या गुड्डू बैराज जूं, पोइ जेके ॾाढा उन्हनि 18 12 उहे खणी आया।
उन करे असांजो हक़ खाई था। उन करे कचहरियुनि जो मक़सदु इहो थो थिए जेके उन टेम्परामेंट में उन माहौल में ॻाल्हायूं जंहिंमें कचहरी करियूं, किथे असां ॻाल्हायूं किथे तव्हां ॻाल्हायो, त हीअ सभु थिए थो। असीं इहो सभु ॾिसूं पिया मजमूई तौर ते अक्सरियत बेईमानी जो राज आहे, ठगीअ जो आहे, जाली इलेक्शन्स जो आहे, पर जेको बि आहे जेको मुरविज आहे उन में असां पंहिंजी हीअ अमानतदार खे कोन था ॾियूं। पंहिंजे ज़ाती वास्तनि को ज़ात जे बुनियाद ते, को पाड़े जे बुनियाद ते केरु हिन जे अमानतदार आहे, अहिड़नि माण्हुनि खे था ॾेई छॾियूं जेके ग़लति था करे अचनि ऐं वरी असां उन्हनि खां वरी इन मामले ते इंसाफ़ नथा कयूं। उन करे असां पंहिंजी इन सियासी ताक़त खे पंहिंजी क़ौमी अमानत या इज्तिमाही अमानत सम्झूं, जेका इंसाफ़ ईमानदारीअ जो तहलके में, ज़िले में, सिंध में ऐं पाकिस्तान में राज मुमकिन करे सघे। उन लाइ विड़े, उन लाइ ॻाल्हाए तव्हांखे उहो त नज़र ईंदो कोन। उन करे जेकॾहिं कुझु लख माण्हू जेके कामोरा हुजनि, के ठेकेदार हुजनि, के 4 सियासतदान हुजनि, के बंदूकूं बाज़ हुजनि, उहे इन मां मुस्तफ़ीज़ थियनि ऐं असांजा करोड़े माण्हू उन मां उन्हनि जो रत पीड़िजे या उन्हनि जा हक़ फुरिजनि, इंसाफ़ सां राज न हले, त यकीनी तौर ते इहो लाज़िम आहे असांखे इन ते सोचणु न घुरिजे, पर उन ते जेका सोच अचे उन ते क़दम खणो। उन करे उन कचहरियुनि जो मक़सदु बि इहो आहे असांजो त पाण सां ॻाल्हायो, पंहिंजे बिरादरी दोस्तनि सां ॻाल्हायूं, त वीचारियो त आया तव्हां पाण बि को का मथां कुवत ईंदी जेका तव्हांखे ठीकु करे ॾींदी, इस्लामाबाद मां ईंदी, कराची मां ईंदी जेका ठीकु थींदी। हाणे उहे त ठीकु नथा थियनि, वञनि पिया ख़राबु थींदा, ॾींहं ॾींहुं वञनि पिया हालात ख़राबु थींदा। उनखे ठीकु करण लाइ करोड़नि माण्हुनि जीअं लखे माण्हुनि निकिरी पंहिंजो दरिया बचायो। रोज़ रोज़ रोड बेड़ण ऐं झेड़नि में कंदासूं या के शयूं असां ते फर्ज़ थियनि थियूं त घर वेठे कयूं। पोइ घर वेठे तव्हां पंहिंजे वोट खे पंहिंजी अमानत सम्झो। ॿ, जेका का ज़्यादती थिए त उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथी एहतिजाज करियो, जलसो करियो, जुलूस करियो। उन ज़ालिम पोइ उहो केतिरो ताक़तवर हुजे, केतिरो मालदार हुजे, पर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु मज़लूमनि जो साथ ॾींदे उन सां गॾु बीह रहो। जेकॾहिं कारखानेदार तव्हांजो कमनि जो तव्हांजो इस्तेसाल करे त उन जे ख़िलाफ़ु बीह रहो। जेकॾहिं हिते जी हुकुमरान ख़ुदि असांजो फर्टिलाइज़र, असांजा ॿिया इनपुट्स उन्हनि में ज़ख़ीरा अंदोज़ी करे महांगो करे छॾनि, उन जे ख़िलाफ़ु उथी बीह रहो। त हिकिड़ो पंहिंजे मथां खां निज़ाम ख़राबु पियो थींदो वञे, असां करोड़े माण्हू जेके हिन जा पीड़जण आहियूं उन्हनि खे असां उन्हनि सां कचहरी करी अचो त पाण उनखे ठीकु करियूं। तव्हां पंहिंजी उन में शामिलु थियो। असां सिंध यूनाइटेड पार्टी मुल्क जे निज़ाम खे ईअं सम्झे थी, मुल्क मुख़्तलिफ़ मुल्कनि ठाहे हिकिड़े आइन तहत ते हिकिड़ो मुल्क ठाहियो। उनखे ख़ुदमुख़्तार रहणो हो ऐं रहणो आहे। इहो सियासी पाकिस्तान ठहण खां पहिरीं तय थियो, पर तय थियण खां पोइ उन तां फिरी आइन में अहिड़ियूं तरमीमूं कंदा पिया वञनि जो हींअर अदालतूं पंहिंजूं ठाहे छॾियूं। ऑफिसर त रखायूं पर जज के निभागान, जेके सुठा जज हूंदा आहिनि निभागान, इहे पंहिंजी था हलायूं, कानून जी था हलायूं। हाणे हिकिड़ी न हाणे जज रखी छॾिया अथनि, जज बि पंहिंजा। हाणे उनजे करे इन सॼे निज़ाम खे तब्दील करण था चाहियूं। इंसाफ़ तहत ते वसीला सूबनि जे इख़्तियार हुजे, 100% वसीला सूबनि जो इख़्तियार हुजे, 100% टैक्स सूबनि जो इख़्तियार हुजे। मर्कज़ खे हलाइण लाइ हिननि टैक्सनि मां असीं हुनखे हिसो ॾियूं, ॿियो केरु कंहिंजो इस्तेसाल न करे सघे। हिकु इहो
ॿियो इंसाफ़ ईमानदारी जेका इहा ऑफिसुनि में तव्हांखे बींदे रोज़ कंडियाला में या हैदराबाद में या ॿिए पासे जेका नज़र थिए इनखे केरु ठीकु कंदो, इन जो ख़ात्मो कीअं कंदो? उन करे उनखे ठीकु करण लाइ उनजी हुकुमरानी आणण लाइ जापा आहियूं। उन करे सभिनी दोस्तनि खे था चऊं त हींअर उहो माहौल न आहे, न को इलेक्शन जी माहौल आहे, न को इलेक्शन लाइ ॻाल्हाइणा आहियूं, पर तव्हां पंहिंजी ज़िंदगी या सियासत न करियो, को मसइलो कोन्हे, करियो त का मक़सदु वारी। ॿ सियासत में पार्टियुनि में उन्हनि इज्तिमाउनि सां गॾिजो जेके तव्हांखे हक़ जी ॻाल्हि सम्झ में अचे। टियों, सियासी पार्टियुनि में न पायो, तव्हांखे वोट जो इख्तियार आहे, इनखे अमानत सम्झो। अमानतदार खे ॾींदासीं त हितां खां खणी फलाणे खे ॾेई या अमानत ठग खे ॾींदासीं, उनखे ज़ालिम खे ठग खे अमानत ॾियूं ऐं चऊं त मुंहिंजा टपड़ सभु महफ़ूज़ हुजनि। पोइ त वरी इन ख़ुदि फ़रेज़ी मां निकिरूं, असां इन बहितरी जे तरफ़ वधूं। असां उन करे मौजूदा मामलनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते कचहरियूं कंदा था रहूं ऐं तव्हां वटि वॼाया आहियूं ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं शफ़ी मोहन जा, नवाब शफ़ी मोहन जा, जंहिं मौक़ो फ़राहम कयो त 4 दोस्तनि सां ॾेई कचहरी करियूं ऐं शयुनि खे पंहिंजी राय रखूं। जेकॾहिं का तव्हां वटि का सुवाल जवाब हुजनि उन्हनि ते कचहरी करियूं ऐं रस्ता कढूं, छो त तव्हांजी अवामी नुमाइंदगी तव्हांजा रस्ता न पई कढे। त उन करे नवनि रस्तनि कढण लाइ आम माण्हुनि खे, हर माण्हुनि खे सोच वीचार करे उन्हनि खे गॾियूं गॾे ऐं अहिड़ी ताक़त ॾियूं जीअं दरिया जो फ़ैसिलो न करे सघियूं, सुभाणे असांखे इंतिज़ामी विरासत जी ॻाल्हि कनि, असांजे जाग्राफ़ी ते हमिलो कनि, असांजे वसीलनि ते कनि, त असीं उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियूं लखे माण्हू ऐं पोइ ए बेईमान ज़ालिम MPA MNA हुकुमरान जो ख़ात्मो आणियूं, या हू सुधरी वञनि या सियासत छॾे। महिरबानी।